भरसा मेन शाही बाज़ार में दुकाननि जे तामीराती कम दौरान बिजली जे करंट में 40 साला पोरियत पुनू ख़ास खेली फ़ौत थी वियो। फ़ौती जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। सेठार जे भरसा घणो अणबणत तां 19 वरियनि जे नौजवान अब्दुल अहद जागराणी पाण खे गोली हणी आपघात करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची मक़तूल जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम बाद वाटसन हवाले कयो वियो। देहर की भरसा रीति जे ॻोठ ग़ुलाम हैदर लगारी में चुल्ह मां चिणंग उथण सबब अलहदाद ऐं अब्दुल खालिक लगारी जे घरनि खे बाहि लगी वई, जंहिं सबब संदन अलह तलह सड़ी रख थी वियो। बाहि मुतासिर ख़ानदान डीसी घोट खे तोड़े सरहंदी वारनि खां माली सहायता जी अपील कई। यामशोरो भरसा सिमनाली पुल वटि टैंकर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार ॻोठ अब्दुल्ला चावड़ो वासी बाबर मल्हा चीभाट जी फ़ौत थी वियो, जॾहिं त ॿ ॼणा अहमद कोराई इक़बाल कुंभर ज़ख़्मी थी पिया। यामशोरो पुलिस वाक़े वारे हंध पहुची फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो, जितां फ़ौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। सरहाड़ी भरसा ऐं रोहिड़ी कैनाल में लुढ़ंदड़ लाश खे सकरन पुलिस मक़ामी रहवासियुनि जी मदद सां कढाए हमदर्द फ्री एम्बुलेंस ज़रिए तालका अस्पताल सकरन पहुचायो, जिते सुञाणप न थियण करे खेसि सर्द ख़ाने में रखियो वियो आहे।